उहद शरीफ जो मौक़ो हुआ, जंग उहद वारो मौक़ो हुआ। ओडा कुफार मक्के जा मक्के पाक खां तैयारी करे मदीनतुल मुनव्वरा जे तरफ वेझा थी चुका हुआ। हेडा इतला थियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने अर्जेंट मीटिंग कराए वरती आए। वडा वडा सहाबा इकराम घुराए वरता है। इशा का बाद मीटिंग थी आए। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया पिया ओ मुंजा जान निसार साथियो कुफार मक्के जा सांजे मथा हमले करने जे लाए मक्के खां रवानो थी आया मदीनतुल मुनव्वरा जे तरफ हलंदा अचन पया। इन मदीने पाक जे मथा चढ़ाई करने जे लाए अची रहा है। हजारन जे तादाद में उनजो लश्कर आहे। असा के उनजो दिफा जरूर करनो आहे। हाने ही मशूरो करनो आ असा मदीने पाक खां बाहर निकरी के मैदान में मुकाबलो कयो पंजो दिफा कयो या मदीने पाक जे अंदर रही करे असा उनन जो दिफा कयो। एकड़न अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम असा जेकरा मदीने पाक में हुंदा से त शहर जो भी दिफा थींदो असा जी भी हिफाजत होंदी, अहल माल जी भी हिफाजत होंदी ऐ दुश्मन के ताकत कान थी सकदी जो किलो अंदर किरास करे सके। असा उनन के पोई ते ट्रोड़ाए छडींदा से। किन बहादुर सहाबा इकराम उनन अर्ज कयो त क़िबला जेकरा हु मक्के पाक खां निकरी करे मदीने ते अची रहा है पंजे बहादुरी जो सबूत देई रहा है। पो बुज़दिल असा भी त कोन आयो जो कोटन में अंदर वेही करे मुकाबला कयो। असा के भी बाहर निकलनो पवंदो। सोना जेकरा हु काफिर आए त असा मोमिन आयो हुनन सा कंहिंजी मदद न आहे। असा सा अल्लाह है उनजे राणे रसूल जी मदद मौजूद आहे। क़िबला तवां सां कढायो असा के कंहिंजी परवाह काने का। ही जानू तवां जे मथा हाज़िर आहिनि कुर्बान करण जे लाइ हर वक्त असा तैयार लगा पिया आहियूं। सोना तवां जे इशारे जी देर आहे इएं चई करे सहाबा इकराम रुअन पिया। सोने लाल लतीफ़ सरकार से उनजी तर्जमानी फरमाई ही छाजे करे पिया रुअन। उनजी दिल इएं पई चवे त मथे उते मुंहिंजे जे हुजन सिर सव हजार त तुंहिंजी तंद तवार ऐं हर हर वढा हेकिड़ो। सोना तुझो फरमान थींदो वने मां हिकड़ो हिकड़ो सिर पंहिंजो कुर्बान कंदो वञा। पर मूंखे अफ़सोस पंहिंजे हिकड़े सिर ते आ जो मुंहिंजी जान में हिकड़ो ही सिर आहे। अवां जी कदमनि जे मथां उहो कुर्बान आ। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे इन बहादुर साहबन सगोरन जो मशवरो वणी वियो आ छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम भी सभिनी खां वधीक बहादुर आहिनि, सभिनी खां वधीक ताक़तवर आहिनि, सभिनी खां वधीक समझदार अक्लमंद आहिनि। अक्ले कुल जंहिंखे चयो वेंदो आहे उन्ही जो नालो हकीकत मुहम्मदिया आहे। अव्वलुल ख़ल्क़ जंहिंखे चयो वेंदो आहे उन्ही जो नालो नूर मुस्तफ़ा आहे। मुतलक कलम जंहिंखे चयो वेंदो आहे उन्ही जो नालो हकीकत अहमदिया आहे। हबीब अलैहिस्सलाम अक्ले कुल भी आहिनि। मुख़्तलिफ़ हदीसन में आयो सभ खां पहिरां अल्लाह ताला कहिड़ी चीज़ पैदा फरमाए। कंहिं हदीस में आयो त मुझे नूर के पैदा रब फरमायो, के में आयो त कलम के पैदा फरमायो, के में आयो त अकले कुल के पैदा फरमायो। मुझा दोस्तों ने सभी चीजन के वठदा से तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी जात बबरकत आ, कलम भी उनकी जात त किताब भी उन्हीं जी जात आए, अकले कुल भी उन्हीं जी जात आ तो रूह मुतलक भी उन्हनि जी जात आहे। अल ग़र्ज़ महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी जात बबरकत के यो मशवरो पसंद अची वियो। पान फरमायो त हाओ हाणे जल्दी तैयारी करे वठो, काफिर दुश्मन वेझो अची चुको आहे, जल्दी जल्दी मदीने खां बाहर निकरियो, तैयारी कयो। ऐं पास माण्हू पाण मुक़रर फरमायो हिन वक्त में निकरी पओ ऐं तव्हां मदीने पाक जे गलिन में पढ़ो फेरायो त जल्दी तैयारी करे बाहर निकरी अचो। मुंहिंजा दोस्त सहाबा इकराम जल्दी जल्दी पंहिंजे घरनि में दाख़िल थिया। इशा का बाद काफी देर मीटिंग हली हुई, आधी रात थी चुकी है। जल्दी जल्दी पंहिंजे घरां तैयार थिया, ज़िरहों पातऊं, पंहिंजा घोड़ा वहट कढियो, सामान वग़ैरह खयो, नंढा भाला ऐं नेज़ा ऐं
तलवारों ढालू पान सा कद खणी करे मैदान कारिजार में निकरण जे लाइ तैयार थी वया। ओडा हबीब करीम अलैहिस्सलातु सलाम जिन भी तैयारी फरमाए रहा हुआ। मुझा दोस्तों हिना हिकड़ा वरी ॿिया साहबी सगोरा पूरे मदीने पाक जे अंदर पढ़ो फेराए फैलाए रहा हुआ। जल्दी जल्दी निकरी अचो यो पढ़ो हलंदो रहियो पूरे मदीने पाक जे शहर में घटी घटी में हलंदो रहियो दर दर ते यो पढ़ो हलंदो रहियो। ओ ईमान वारो जल्दी निकरी अचो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने पंहिंजे नाज़ुक बदन जे मथा ज़रह वेड़े करे मुबारक मथे पाक ते ताज खोद मुबारक रखी करे पान पंहिंजे सिर मैदान कारिज़ार में अची रहिया आहिनि। अचो ईमान वारो जल्दी पंहिंजे घरां निकरी अचो। जीअं जो आवाज़ पहुचंदो रहियो पोइ जहिड़े भी हाल में सहाबी सगोरा हुआ जल्दी जल्दी पंहिंजे घरां उहे निकिरंदा रहिया। इहो आवाज़ हलंदो एक अहिड़े घर जे मथां भी पहुतो आहे। उन घर में रुगो ॿ शख्स रहंदा आहिनि। घोट कुंवार आहिनि। पहिरीं रात शादी जी आहे। घोट जो नालो हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। पहिरीं रात शादी जी उन्हीं खे आहे। पंहिंजी घरवारी सां गॾु आरामी आहिनि। जॾहिं जो कननि जे मथां इहो आवाज़ पहुतो आहे हज़रत हंज़ला यकदम चादर के खड़ी करे उछलाए वरतो आहे। ड्रोड़ पाए करे नेज़े में हथ विधो आहे। घरवारी यकदम उथी करे हज़रत हंज़ला के भाकुर में विधो आहे। ओ हंज़ला काॾे वञी रहियो आहे? छा मसालो आहे? एॾी वॾी तकड़ कई थई। अॼु पहिरीं रात आहे अञा त दीदार भी पूरी तरह कोन कयो अथऊं। हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया ओ मुंहिंजी राणी तो न ॿुधो आहे त पढ़े ॾियण वारे छा चयो आहे? हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे तरफ़ खां पढ़ो ॾेई रहियो आहे त सूरीअ जो सॾु थियो का हलंदी जे ॾियूं वञण तिन पियो नालो नीह गिनल जे। जिनके हबीबन करीम जो इश्क आहे मोहब्बत आहे तो वही हलंदा। ओ इश्क वारा मोहब्बत वारा जल्दी जल्दी तव्हां बाहर निकरी अचो। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान थी वियो आहे हाणे घड़ी भी मां तरसण वारो कोन आहियां। हज़रत हंज़ला तकड़ कई आहे। बराणी साइण भी अर्ज़ करे थी क़िबला थोड़ी देर तरसो त मां मोरेज़ में तव्हां जे लाइ पानी रखी अचां। बकर सा पानी जा मथां हारे पोइ त मुस्तफ़ा जी दरबार में हाजिर थियो। साईं पियो फरमाए त मुंहिंजी राणी मतां देर थी वञे मतां को डोरा पो न मथां अची वञे। मुंहिंजो रसूल त नाज़ुक बदन जे मथां सिर वेड़े करे मैदान कारिज़ार में आया ऐं तव्हां पंहिंजे कुआरनि सां कच्छ में सुता पिया हुओ। इहो डोरा पो अहिड़ो त हूंदो जो क़यामत ताईं असांखे इन जो जवाब कोन मिलंदो। जहिड़े भी हाल में आया अहिड़े हाल में पंहिंजे पीरी वटि पेश थियण जे लाइ तैयार आहियां। जॾहिं अहिड़ो इश्क ॿुधो आहे राणी सगोरी उहा भी अर्ज़ करे तो मुंहिंजा घोट तूं त वञी पियो महबूब करीम जी दरबार में मैदान कारिज़ार में वञी पियो। मां अकेली पोइते रहिजी वेंदुसि। मुंहिंजो न की माइट न की मिट न की केॾो क़रीब आहे। मूंखे कंहिंजे हवाले करे वेंदे हाणे अल्लाह जे वास्ते मूंखे छॾ मछबरे तू हो ताणे हिन हंध आऊं तोसी पवंदस पंध ॾींदसि बाह बंभोर खे। ओ मुंहिंजा घोट मुंहिंजा वर मां इन बिस्तरे खे मां छा कंदुसि छा कंदुसि इन रहण खे इन खटन खे छा कंदुसि। मूंखे भी पाण सां गॾु वठी हल मन मुंहिंजो भी सिर मुस्तफ़ा जी दरबार में कुर्बान थी वञे। हज़रत हिंज़ला हथ जे इशारे सां फरमायो औरतनि जे मथां या जिहाद जो हुक्म कोन थियो आहे। अवां पंहिंजे घरनि में रहो। अवां जो जिहाद इहो आहे त पंहिंजो पर्दो संभाले पंहिंजी लज खे लिकाए वेहो। इहो ई तव्हांजो जिहाद वॾो आहे। ॿाहिरि निकिरण तव्हांजो जिहाद न आहे। तव्हांजो कमु ॿाहिरि निकिरण न आहे। हज़रत हंज़ला साईं ॿाहिरि निकिरी रहिया हुआ नेज़ो हथ में आहे। एॾी त ख़ुशी मंझि ॿाहिरि अची रहिया हुआ जीअं जो कदम मुबारक पंहिंजो दरवाज़े खां ॿाहिरि कढियो नेज़े खे जो लहर जो अहिड़ी ॾिनो। हज़रत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह या मंज़र कशी आशिक जी फरमाई आहे।
हजरत भेटई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन इरशाद फरमायो त आशिक अजल सामू दिस ऊंची गाट अचल नेज़े ठानी हंजे पासे पाण नकल कुसण कुर्ब जल मरण तिल मुशाहिदो ये कुसी करे कुर्ब हासिल कंदा आहिनि मरी करे रब करीम जो मुशाहिदो माणीदा आहिनि। हजरत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इन हाल में मैदान कारेज़ार में अची वियो, उहुद वारे मैदान में अची वियो। सख्त जंग लगी आहे। जंग जना पूरी थी वई आहे, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो मुंहिंजे जानिसार साथियुनि खे मुंहिंजे साम्हूं आंदो वञे तां त मां पाण उनजे मथां जनाज़ो नमाज़ पढ़ा ऐं कब्र में भी लहराया ऐं मथां दुआऊं भी घुरा अल्लाह ताला जे हवाले करे वञा। सभिनी जा जिस्म मुबारक जॾहिं गॾु कंदा विया असाबन सगुन अर्ज़ कयो त क़िबला सभिनी जानिसार साथियुनि जा लाश मुबारक जिस्म पाक असां गॾु कया आहिनि पर हज़रत हंज़ला जो जिस्म नज़र नथो अचे। असां पाण अखियुनि सां उन खे शहीद थींदे भी ॾिठो आहे, मैदान कारेज़ार में किरंदे भी ॾिठो आहे पर जिस्म नज़र कोन थो अचे। शायद दुश्मन उन्हें के पान सां गॾु खणी विया आहिनि। असांखे खुटको थी पियो आहे, ख़्याल थी पियो आहे, ख़तरो थी पियो आहे मतां दुश्मन जे जिस्म मुबारक जी बेहुरमती तौहीन न कल। जे अहिड़ी ॻाल्हि आहे क़िबला पोइ तव्हां जे आशिक तव्हां जे क़दमनि ऐं फरमान जे मथां सिर कुर्बान कयो आहे पोइ इन आशिक जे मथां वरी असांजा सिर कुर्बान थींदा। क़िबला असां ईअं मोटी कोन वेंदासीं जेसीं तुंहिंजो हंज़ला साईं खे छॾाए वापसि न अचूं ऐं उन्हीं जो पलांद वठी करे वापस न अचूं। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे अखियुनि मुबारकनि जे अंदरि लुड़क भी हुआ त मुर्क भी हुई। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमाइनि पिया त ओ मुंहिंजा सहाबियो इन्नी अरा मा ला तरऊन मां ओ ॾिसी रहियो आहियां जो तव्हां कोन था ॾिसो। सोना छा था ॾिसो? क़िबला छा था तव्हां नज़र फरमायो? पाण करीम अलैहिस्सलाम जिन फरमायो हां मुंहिंजे आशिक हंज़ला खे मलाइक सगोरा बेश्त जे तख्त ते खणी करे जन्नत में खणी विया आहिनि। आप कौसर सां उनखे गुस्ल कराए रहिया आहिनि। छो जो जॾहिं पंहिंजे घरां निकितो हो त गुस्ल करे न निकितो हुओ, हू टिनो मतां गुस्ल कयां देर न थी वञे। अल्लाह जो फरमान त इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल अल्लाह जे रसूल जे फरमान ते जल्दी लब्बैक चई हाज़िर कयो ई हाज़िर थी वञो। इहा देर भी हुन बर्दाश्त न कई। मुंहिंजे आशिक इन्ही हाल में ही मूं वटि पहुची वियो हो जॾहिं गुस्ल करे वियो। शहीदनि खे गुस्ल न हूंदो आहे पर जेकॾहिं को बि शहीद गुस्ल जी हालत में शहीद थी वञे त पोइ उनखे गुस्ल कराइबो आहे त हिन जे हाल जी कंहिंखे ख़बर नहीं पर अल्लाह साईं त हर हाल खां वाक़िफ़ आहे। यकदम बेश्त खां तख्त मोकिलियाई मलाइक जे जिस्म खे खणी विया। मां अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां त मुंहिंजे हंज़ला आशिक खे मलाइक जन्नत जे कौसर सां गुस्ल कराई रहिया आहिनि। मुस्तफ़ा जे फरमान ते अमल कयो जन्नत भी तुंहिंजी आहे त कौसर भी तुंहिंजो आहे। हर शइ तुंहिंजी आहे। अॼु असां मुसीबतनि में छो पिया आहियूं? अॼु मुश्किलातनि में छो असां पिया आहियूं? अॼु ख़ैर असांजे मथां हुकूमत छो थो हलाए? अॼु असां पंहिंजे औलाद जा नौकर लॻा पिया आहियूं, पंहिंजे घर वारनि जा नौकर लॻा पिया आहियूं। छल न उनजो फरमान असां न मञूं त असां मुश्किल में अची वञूं। असां दोस्तनि खां डिॼूं, पंहिंजे औलाद खां डिॼूं, पंहिंजे पाड़े वारे खां डिॼूं, पंहिंजे पाछे खां डिॼूं। एतिरा ख़ौफ़ असांजे मथां छाजे करे ग़ालिब थी विया? इन जे करे जो हिकु त अल्लाह जो ख़ौफ़ निकिरी चुको, ॿियो मिठे मुस्तफ़ा करीम जी इताअत असां खां निकिरी चुकी आहे। जेकॾहिं इताअत मुस्तफ़ा फरमान महबूब करीम जे मथां असांजो अमल सही नमूने सां थी वञे ही काइनात खे अल्लाह ताला तुंहिंजो गुलाम बनाए छॾे।
जन्नत भी तुंहिंजी आहे, रब भी तुंहिंजो आहे, मदीने घाट वारो घोट भी तुंहिंजो आहे। अल्लाह साईं फरमाए पियो त मुंहिंजे महबूब जो फरमान थिए त बिना देर जो उनजे फरमान ते हलिया अचो। अॼु ज़ाहिरी तरह हुज़ूर अलैहिस्सलाम जो फरमान त असां नथा ॿुधूं, पर उन्ही जे नाइबनि जो ऐं उन्हनि जे ग़ुलामनि जो फरमान असां ज़रूर ॿुधूं था। उन जा ग़ुलाम उलमा ऐं मुअज़्ज़िन आहिनि जेके 5 वक़्त अज़ान चई रहिया आहिनि। समझो त इहो फरमान अल्लाह ऐं मिठे मुस्तफ़ा करीम जो हली रहियो आहे। हय्य अला सलात, अचो नमाज जे तरफ। हय्य अला फलाह, अचो छोटकारे जे तरफ। छोटकारो थो मिले, आजादी थी मिले। हर छोटकारो रुगो जहन्नम जो छोटकारो न, रुगो अजाब जो छोटकारो न, बल्कि हर छोटकारो अवां नमाज़ी माण्हू जेके खालिस अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर नमाज पढ़नि था, तव्हांजी दिल जी कैफियत खे ॾिसो त उनजी दिल केतिरे क़दुरु मुतमइन हूंदी आहे, उनजी दिल केतिरे क़दुरु ख़ुशि हूंदी आहे। अगरचे दुनिया में इंसान रहे तो खोड़ परेशानियूं अचनि थियूं, पर बावजूद परेशानी जे भी दिल के परवाह न हूंदी आहे। दिल मुतमइन आहे, दिल के ख़बर आहे त मुंहिंजो रब आहे जो उन जा ॾो वरी मां सजदो कंदुसि त रब मुंहिंजे मथां महिरबान थी पवंदो। उन जे आॾो असां झुकूं, उन जी इबादत कयूं, मिठे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे फरमान ते असां अमल कयूं। इंशा अल्लाह तबारक व तआला हिते भी बेड़ा पार थींदा त क़ब्र क़यामत जे अंदर भी बेड़ा पार थींदा। अल्लाह सुब्हानहु व तआला असां खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मिठे महबूब अलैहिस्सलाम जिन जे फरमान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।